बिरशा मां रजब अली बोज़दार की ख़बर शामिल कंदासीं। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट के मरकज़ी अगवान ख़ालिद अहमद खोखर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के जनरल सेक्रेटरी जी प्रकाश, वफ़ा रज़ा ऐं ॿियनि बिरशा पहुची सहाफ़ियुनि सां गॾिजाणी कई ऐं शाह लतीफ़ प्रेस क्लब बिरशा जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी ख़ालिद अहमद खोखर, जी प्रकाश ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़त अज़ीम पेशो आहे, इन सही तरीक़े सां इस्तेमालु करण जी ज़रूरत आहे। हिननि चयो त मुल्की तारीख़ में सहाफ़ियुनि जूं कुर्बानियूं कंहिंखां बि लिकियल न आहिनि। मौजूदा हालतुनि में सहाफ़ी गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिन मुख़्तलिफ़ इदारनि मां सहाफ़ियुनि खे नेकाली ॾियणु ऐं पघार बंदि करणु ज़्यादती आहे। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट हक़ीक़ी सहाफ़ियुनि जी तर्जुमानी कंदड़ तंज़ीम आहे। असां सहाफ़ियुनि जे हर जाइज़ मसइले में उन्हनि सां बिरशा खां इस्लामाबाद ताईं साथ ॾींदासीं। इन मौक़े ते शाह लतीफ़ प्रेस क्लब बिरशा जे सदर नौशाद अली बोगियो, जनरल सेक्रेटरी ऐं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जो सदर रजब अली बोज़दार, गुलाम कादिर बुढ़ो, इरशाद बोगियो, इलाही बख्श अबड़ो, हैदर बख्श वसाण ऐं ॿिया मौजूदु हुआ। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।